सल्लम अला सय्यदिना व हबीबना व मौलाना व मलजना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिही अजमईन। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। वला तक़ूलू लिमन युक़तल फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल मौक़िनीन वल मुत्मइन्नीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबी मुख़बिरन व आमिरा व बरकतिन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यिदिना व हबीबना व मौलाना व मलजना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही अजमईन। क्या शान अहमदी का चमन में ज़ूर है, हर गुल हर शजर में मेरे मुस्तफ़ा का नूर है।
न रहा यजीद नस्ब में बिने ज़ियाद, रहा तो नाम हुसैन का जिसे जिंदा रखती है करबला। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ बिटाई रहमतुल्लाह तआला अलैहि फरमाया था, सूलिया सिगार असल आशिकन जो, मुड़न मोटन मेणो आगदारे निर्वार, कुसण जो करार असल आशिकन खे। बलगलोला बिकमाली कशफत दुजा बिजमाली, हसनत जमीअ खिसाली सल्लू अलैहि वाली। दुरूद पाक सिक्के मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां सब मिली जुली मोहब्बत सां पढ़ायो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। माशाअल्लाह जेतरी जमायत है एतरो आवाज कोने साउंड करो घट रखो। हुजूर जो फरमानत ज़य्यनु मजालिसकुम बिस्सलात, अवां जॾहिं अहिड़ा प्रोग्राम सजायो मजलिसूं सजायो त साउंड भी सुठी ॻाल्हि आहे, शामियाना भी सुठी ॻाल्हि आहे, पर हुजूर फरमाइनि था असुल इन महफ़िल जो सिंगार मां मदीने वारे जो दुरूद आहे। त पोइ अचो त नंढा वॾा पोढ़ा पक्का जवान बुढ़ड़ा आलिम अणपढ़िया नात खान ऐं नौजवान सभु गॾिजी अहिड़ो दिलि सां दुरूद पढ़ो जो अवां जो दुरूद मदीने वारो साईं तो ख़ुशि थी वञे, करबला वारा भी राज़ी थी। पोइ मोहब्बत सां मिली पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हबीब अल्लाह। चौ चौ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। माशाअल्लाह महफिल ॾाढी सुहिणी आहे, जमायत भी मोहब्बत वारी आहे। अञा अॻियां जगह खाली पई आहे, दोस्त आस पास में बीठा आहिनि, जे अवां सभई गॾिजी वेझड़ा थी वेहंदव। मोहब्बत में गर्मी भी एॾी घणी कोन्हे का, त इंशाअल्लाह इन महफ़िल के 4 चंड लगी वेंदा। बाबा तू थोड़ो बुजुर्ग तू भी सुरिया, बाबा तू भी थोड़ो अॻिते वधी आ। अलाए छो मौलवियुनि खां डिॼो न, केतिरो भी डिॼंदव फिरी सिरी वरी भी असांजे हथनि में ज़रूरी आहे। उन खां बहितर आहे त हींअर ई ठाह करे छॾियो, चओ सुभाण हाओ न। भला हीअं अर्ज़ु कयां महेसण मेरे विझां, जेके ॿाहिरि बीठा हो तव्हां बि हेॾां सुरी जॻह घणी आहे। महेसर तो चवे अरे सब वेझड़ा थी वे हो, अजो वसंदो ककरो से। तव्हां भी सुभान अल्लाह। हाय सब वेझड़ा थी वे हो, अजो वसंदो ककरो से। इका भी डाल कोने बस थी तो जिक्र हुसैन, गर्जी पढ़ायो सब महबती थी वे हो, अजो हलंदो जिक्र हुसैन। चो सब महबती थी वे हो, हलंदो जिक्र हुसैन।
तन जी मदद कयूं था त माण्हू मुबारकूं था तन जी मदद करे था माण्हू मुबारकूं ॼण तन जी मदद करे था माण्हू मुबारकूं ॼण दुनिया जा दर छॾे वरतो अतर हुसैनी सब वेचड़ा थी वे हो हल रसंदो ककर हुसैन सकरन वारा कसम थई रब जे ज़ात जो महबूब जे बचन मां भला कंहिंखे कस लॻी वो हथ मथे खणी जेके कस लॻी आहे जेके भला नफ़ो मिलियो आहे उहो हथ मथे खणे रब जो कसम मुझे सोने हबीब फरमायो आल बैत जी हिकड़े ॾींहं जी मोहब्बत सॼे साल जी इबादत खां अफज़ल अदा महबूब जे बचन मां भला कंहिंखे कस लॻी महबूब जे बचन मां भला कंहिंखे कस लॻी तन खां पुछी ॾिसो वरतो वखर हुसैनी मां सभु महबती थी वे हो अॼु वसंदो ककर हुसैन वाजिबुल इहतराम मुअज़्ज़ज़ व मुकरम बिलख़ुसूस इन महफ़िल जा सिंगार ख़ुसूसी मेहमान पीरे तरीक़त साईं क़िबला फाज़िले नौजवान मुजाहिद अहले सुन्नत साईं क़िबला नूर मोहम्मद शाह जीलानी दामत बरकातुल आलिया दीगर उन जा साईं जा रुखा दोस्त जन हिन महफ़िल सोणीअ खे सजायो आहे अल्लाह ताला उन्हनि जो ये ख़र्च रब पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए स्टेज ते वेठल कसीर तादाद में उलमा इकराम हुफ़ाज़ इकराम सनाखानी मुस्तफ़ा ऐं मुंहिंजे सोणे हबीब जा ग़ुलामो दीवानो मस्तानो परवानो आले नबी सां मुहबत रखण वारो दुआ आहे त अल्लाह ताला मूं फ़क़ीर ग़रीब जी हीअ हाज़िरी अवां सभिनी जो अचणु अल्लाह रब करीम सां सभिनी जी हीअ महफ़िल करीम रब हाज़िरी पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए बरादरान इस्लाम अहले ईमान के इलाइके वारनि के मालूमात हर साल ही ज़िक्र अहल बैत ही मोहम्मदी मेलो दरगाह शहीद बाबा जे आस्थाने ते हर साल ही ज़िक्र थींदो रहंदो आहे दुआ अल्लाह ताला सां सभिनी खे इन महफ़िल जे सदक़े में अल्लाह कंहिंजी ख़ाली झोली न मोटाए रब सभिनी जा बेड़ा पार बरादरान इस्लाम अव्हां न मुंहिंजी सिक में आया आहियो न कंहिं सरदार जी सिक में आया आहियो सभई आले नबीअ जी मोहब्बत में आहियो सही ॻाल्हि आहे न अव्हां जो टाइम घणो न वठंदो मां पाण बीमार भी माण्हू आहियां उमिरि बि वॾी आहे हुन जे हवाले सां गर्मी बि आहे थोरे टाइम जे अंदरि इश्क जूं चार ॻाल्हियूं करे दुआ पिनंदासीं मां बि दुआ वठण आयो आहियां तव्हां बि दुआ पिनण आया आहियो सभु सोणे हबीब जे आल जी सिक ऐं मोहब्बत में आया सही ॻाल्हि आहे न मुंहिंजा सोना करीम फरमाइनि था जेको मुंहिंजी आल सां मूंसां मोहब्बत रखे थो अल्लाह ताला उनके सत्सन जगहन ते इन मुझे आल जे मोहब्बत जो जरूर नफो ऐं सिलो दी घणे जगहन ते सत्सन जगहन ते इन जी आल जी मोहब्बत अवां के जरूर फायदो दींदी या रसूल अल्लाह केड़ी जगहन ते फायदो मिलंदो मुझा साईं फरमाइनि था सब का पहिरियां जेको मूंसां मोहब्बत करे मुंहिंजी आल सां मोहब्बत करे सब का पहिरियां फायदो उनके मौत जे टाइम सकरात जे वक़्त में फायदो
जोन जो मौत ईमान ते थींदो उन जी सकरात सौली थींदी बेलंबर ते मुंहिंजा साईं फरमाइनि था उनखे फ़ाइदो कब्र जे अंदर ज़रूर थींदो उन वहशतनाक कब्र जे अंदर मां मदीने वारे जी मोहब्बत मुंहिंजी आल जी मोहब्बत जे करे उहा कब्र जी वहशत न उहा नूर बंजी टे नंबर ते हुजूर फरमाइनि था उहे मुनकर नकीर जेके पुछाणे में सख़्ती कंदा जे सीने में नबियनि जे सरदार जी मोहब्बत हूंदी हसनैन करीमैन जो प्यार हूंदो मौला अलीअ जी सिक ख़ातून जन्नत जो अदब हूंदो त उहे मुनकर नकीर सख़्ती न कंदा हुजूर ऐं आल जी मोहब्बत जे करे प्यार ऐं मोहब्बत सां ॻाल्हाईंदा चार जगहनि ते इहो फ़ाइदो आहे पंजे नंबर ते जॾहिं माण्हू क़यामत ॾींहुं क़बरुनि मां उथंदा गुनाहनि जे करे उन जे जिस्मनि ते निशान हूंदा कंहिंजे चीरनि ते निशान हूंदा कंहिंजी अखि ज़ाया हूंदी के अखियुनि खां नाबीन हूंदा पर जे दिलि में मदीने जे मीर जी मोहब्बत आहे आले नबीअ जो प्यार आहे मुंहिंजा साईं फरमाइनि था इन मोहब्बत जे करे उन्हनि जा चेहरा चमकदार जहिड़ी ॻाल्हि ॿुधायां थोरी सुभान अल्लाह आओ न मुझे हबीब जा गुलाम पंजे नंबर ते मुंहिंजा साईं फरमाइनि था जॾहिं इहे महशर जे मैदान में हाज़िर थींदा ताराज़ू जे मथां ईंदा जॾहिं अमल तोड़िया वेंदा मां मदीने वारे साईं जी मोहब्बत मुंहिंजे आल जी मोहब्बत जे करे उन्हनि जा अमल त थोरा हूंदा पर मां सुहिणे हबीब जी सिकयाल जी मोहब्बत जे करे उन्हनि जा अमल तमामु वज़नी थी उनखां बाद में जॾहिं पुलसरात जे 6 नंबर फ़ाइदो इहो थींदो जॾहिं पुलसरात जे मथां ईंदा मां सुहिणे नबीअ जी सिक जे करे ऐं हुजूर जी आल जे मोहब्बत जे करे उहे पुलसरात ईअं गुज़री वेंदा जीअं आसमान तां खिण जो चमकार अल्लाह जे हबीब जा गुलामो पुलसरात क्रॉस करे आयो हाणे 7 नंबर फ़ाइदो इहो आहे मलाइका मुबारक ॾेई उनखे जन्नत जो चिठो साॼे हथ में ॾींदा जे साॼे हथ में मिलियो उहो चटो खणी ॿिए पासे न वेंदो सिधो जन्नत फ़ाइदो आहे या न थोड़ी गर्मी आ पर फायदो वलो सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह अल्लाह दे हबीब जा गुलामो ये 7 फायदा उनखे मिलंदा जेको मुझे सुने नबी सां प्यार करे महबूब जी आल सां मोहब्बत करे तॾहिं त चवंदा जंहिंजो पंज तन सां प्यारो जंहिंजो अहले बैत सां प्यारो जंहिंजो अहले बैत सां प्यारो उहो जन्नत जो हक़दार चओ जंहिंजो अहले बैत सां प्यारो जंहिंजो पंज तन सां अदा पोड़ा पढ़न था जवान रुको अलाए काॾे प्यारी सन या तुझी जवानी केड़े कम जी दिल जो सीने जो जोर लगाए जो ज़बान खोल बे जो जिक्र न मदीने वारे संगे बचड़न जो जिक्र आ जंहिंजो पंजे तन जेको बुजुर्ग के नज़ात सा कुल सैयद सादात सा कुल सैयद सादात सा वो पक मुनाफिक बारो जंहिंजो पंजे तन सा
जंहिंजो अहल बैत सां प्यारो आ जंहिंजो मूंखे छक थो लॻे सही नथा पढ़ो आले नबीअ जो ज़िक्र आहे सभु किरजी पढ़ायो हे मूवी भरजे पई आहे पूरे पाकिस्तान में इंडिया ताईं अफगानिस्तान ताईं पहुचंदी उहे ॾिसंदा त सकरंड में केतिरा इश्क़ रसूल हुया मजमो त वॾो पर आवाज़ थोरो अलाए उहे बेज़बान हुया अलाए आशिक़ रसूल सभई मोहबत सां पढ़ायो जंहिंजो प्यारो आ जंहिंजो अहल बैत सां प्यारो आ ओ जन्नत जो हक़दार आ जंहिंजो पंहिंजे तन सां प्यारो आ जंहिंजो अहल बैत सां प्यारो आ चओ सुभान अल्लाह। अल्लाह जे हबीब जा ग़ुलामो अॼु अवां महबूब जे अहल बैत जी क़ुर्बानी ॿुधण आया अल्लामा साईं अब्दुल गफूर साहब तमामु बेहतरीन अंदाज़ में करबला जो वाक़ियो खे ॿुधायो महबूब जे बचड़नि जी शहादत बि खे ॿुधाई रन जो ज़िक्र एतिरो आहे हिकिड़ो आलम शाह जेकॾहिं हिकिड़ी स्टेट ते 100 आलम बयान कर पोइ बि शान खुटण वारो सही ॻाल्हि आहे अल्लाह जे हबीब जा ग़ुलाम अल्लाह ताला हिननि जो शान एॾो बुलंद ऐं बाला फरमाए उन्हनि जी क़ुर्बानी जो सिलो आहे जो अॼु तोखे ही मस्जिद ही मिंबर ही मस्जिदूं नज़र अचनि पियूं सोणे हुसैन जी क़ुर्बानी जो सिलो अवां जो घणो टाइम न बस हाणे करबला जे तरफ़ हलूं था उन जी क़ुर्बानी जो ॿ ॻाल्हियूं मोहबत वारियूं करे दुआ पढ़ंदासीं अल्लाह सभिनी जो वेहण ॿुधण ॿुधाइण क़बूल फरमाए मुंहिंजे हबीब जा ग़ुलाम सुन हुसैन आली मक़ाम करबला जे मैदान में आया न ज़मीन जो झेड़ो आ न माल जो झेड़ो आ न मिल्कियत न ज़मीन जो सिर्फ़ सोने हुसैन जो पैगाम आहे त मां मदीनो छॾियो आ तॾहिं बि नान जे दीन जे जे मक्के जहिड़ो शहर छॾियो आहे तॾहिं बि नाने मुस्तफ़ा जे दीन जे अज़मत जे ख़ातिर ईमा जे करबला में सगीर 4 महीननि जो असगर वठी आयो आहियां 7 सालनि जी सकीना गॾु आहे जे वठी आयो आहियां मां जंग करण जे लाइ न मां मुस्तफ़ा जे दीन जे दिफ़ा ख़ातिर अल्लाह अकबर मां हुसैन महबूब अलैहिस्सलाम जो दीन ऐं क़ुरान बचाइण जे लाइ अब ये गाल सही आहे जेड़ो मिल्कियत माल जो न हुयो याद रखो 2 मुहर्रम जे सुबह जो भी इब्न ज़ियाद सोने हुसैन वट खत मोकलियो सोना हुसैन मुबारक थई यजीद डाढो तो ते राज़ी थियो आ हाणे हाणे पैगाम मोकलियो आ ई खत त पढ़ यजीद छा लिखियो आ उन में लिखियल हुसैन जरा हाथ में हाथ दो तुझे दौलत भी मिलेगी राहत भी मिलेगी मदीने की तुझे हुकूमत भी मिलेगी हुसैन भला ज़ाहिरी ऐलान तो करे मां यजीद के सिर्फ अखर लिखी दे मां यजीद तुझी बैयत कबूल तो कया इमाम हुसैन आली मकाम फरमायो ओ इब्न ज़ियाद कुत्ता जे बैयत कया तन्नाने मुस्तफा जो शहर मदीनो न छड़िया काबो न छड़िया नंढड़ा बच्चा वठी करबला में न चा ई यजीद जो खत है हेदा यजीद जो पैगाम रब जो कसम मुझो नानो मुस्तफा हयात नबिया रोज़े मां सदे चवे तो हुसैन जरा तूने सब्र दिखाया तुझे जन्नत भी मिलेगी तो कौसर भी मिलेगा बुधाए इब्न ज़ियाद यजीद जो पैगाम कबूल कया जानाने मदीने जे मीर जी वसियत पूरी कई सलात मुझे सही पे सल्लल्लाहु हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि
इब्न ज़ियाद ऐलान कयो मुझे हबीब जा गुलाम सोना हुसैन तुझा पाकर जना हेड़ा नजर कर हिक न ॿ 82,000 जो लश्कर तैयार कैसा लड़ी कैसा लड़े अल्लाह अकबर तुझी भलाई नमिया यजीद दी बैयत कर जान बची पौंदी बचड़ा बची पौंदा वाह हुसैन तो फरमाए बिन ज़ियाद यजीद के पैगाम मोकिल हुसैन तो फरमाए तई हिकड़ो असगर सकीना पर जे 1000 असगर हुजन तरे भी नाने मोहम्मद जे दीन ता हुसैन कुर्बान 82,000 लश्कर देखारे हुसैन के ट्रेजान चाहीं तो ओ मुझा सोना हबीब जा गुलाम इस्लाई साहब सुने हुसैन फरमायो नजर तकर के तो बुधाई त 82,000 लश्कर अरे या खबर अथई असा के रुआयूं असा शेर खुदा जा शेर जाओ सुभान अल्लाह आओ ना ओ या खबर अथई असा के रुआयूं असा शेर खुदा जा शेर आयूं बस घुरंदा हिनने ले खैर आयूं हिय नाल जी उम्मत पार हुजे हो जो नानो नबी है सरदार हुजे उहो कीअं पलीत जो यार हुजे हो जो नानो नबी इमाम हुसैन आली मकाम जो पैगाम दो ओए बिन ज़ियाद मां हुसैन कुसी सगा तो मगर के पलीत जे अॻियां झुकी नथो नहीं मुहर्रम जो दिया इब्ने ज़ियाद ऐलान करायो हल मिन बाज़िर अतई को जवान मैदान में मोकले दे अल्लाह पर सुने हुसैन आली मकाम पंजा गुलाम हिकड़ो हिकड़ो अल्लाह जी राह में कुर्बान थींदो वियो मोकलींदा विया मदीने जे मीर जे दीना दीन ता कुर्बान सुभान अल्लाह पंजा साथी सब कुर्बान थी विया याद रखो महबूब जे बचड़न जे मथा वक्त अची वियो हुसैन आली मकाम कंध हेठ न कयो की बायो न पाण फरमुंजा अल्लाह ही त हिकड़ो अकबर आ हिकड़ो असगर आ जे 1000 हुजन तमा हुसैन तुझे नाले ता कुर्बान थियण तैयार किसे मुख्तसर अवां जी करबला बार बार बदलाए लिखा पढ़िया वेठा आयो अज मुझा फिर मुझा मीडिया जो दौर आए मुझे हबीब जा गुलाम अवां करबला जो वाक़ियो पढ़ंदो अवां के इमाम हुसैन आली मकाम जे आल बैत गुलाम सब अल्लाह जी राह में कुर्बान थिया पर इमाम हुसैन आली मकाम पंहिंजे खीमन में अहिड़ा जिस्म खणी आयो जेके साबित जिस्म न हुया उन्हनि में हिकिड़ो सैयदना हज़रत अब्बास अलमबरदार जंहिंजी शहादत खां बाद में यज़ीदी ज़ालिम सोणे हज़रत गाज़ी अब्बास जा हथ मुबारक कटे खणी साईं जा चप मुबारक ज़ालिमन कटिया साईं जो नक मुबारक ज़ालिमन कटियो तरह तरह जो साईं के तकलीफ़ ॾिनियूं अल्लाह अकबर हज़रत कासिम रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो हज़रत इमाम हुसैन आली मकाम जो भाटियो जो उन जो जिस्म मुबारक आर्यान में वटि मुंहिंजे हबीब जा गुलाम खीमे में साबित न
हजरत अब्बास अलंबरदार जी शहादत अजीम सानवा हजरत इमाम हुसैन आली मकाम पांजे खीमे में बैठा हजरत कासिम पांजी अम्मा सा गदी आया हजरत हुसैन आली मकाम उठी इस्तकबाल कयो भाभी अज किया आया अज मां हुसैन करबला दे मैदान में डाडो दुखारो आया शायद तू आई जे तुझे पुत्र कासिम के मदीने मोकल या इनके का उन्हें प्यास सतायो भाभी जवाब नो न हुसैन मां जाना थी त सुगरा भी सताय लाउन जी हजरत असगर भी दुखाय लाउन जो उनके पानी न मिलो आ मां तो वडल खणी आईया तुझो अकबर पो वने मुझो कासिम तेरा कुर्बान इमाम हुसैन आली मकाम पाजी भाजाई जा लफ्ज़ बुधा पाण फरमायो भाजाई मां करबला जे 71 शहीदन जा गम बर्दाश्त करे सघां तो पर हजरत कासिम मुझे भासन जी निशानी आ इहो मां गम बर्दाश्त नथो करे सघां सोने हुसैन आली मकाम पंहिंजो कंधो मुबारक हेठि कयो अम्मा साइण कासिम जे हथ खां वठी उथी कासिम ग़रीबन जी केर ॿुधंदो मां बेवाह जी केर गाल कबूल कंदो हज़रत कासिम साईं के पंहिंजे खीमे में वठी आई अल्लाह अकबर साईं जो सीनो चुमे थी नज़र पई त साईं जे गिची मुबारक में तावीज़ बदला ॻाल्हि यादि अची वई ओ मुंहिंजी साथ जण वारी घर वारी जॾहिं मुंहिंजे कासिम मुंहिंजे भाउ हुसैन जे मथां ॾुखियो वक़्तु अची वञे त पंहिंजी जान औलाद मुंहिंजे भाउ तां कुर्बान अल्लाह अकबर वो खत मुबारक खोले वो खत खणी हज़रत कासिम सां गॾु सोने हुसैन वटि आई वरी हुसैन आली मकाम इस्तकबाल में थी बीठा भाभी वरी मोटी आई मां हुसैन पंहिंजे भाटे जो गम बर्दाश्त नथो करे सघां साईं मां पाण न आईयां मूंखे तुंहिंजे भाउ सने मुजतबा मोकिलियो आहे खत खणी साईं जे ने हुसैन अज करबला जो मैदान आए तुझे मथा तकलीफ़ूं दुखन जा पहाड़ किरी पिया मां हसन जी अपीला मां हसन जो तोखे इहो पैगाम आ तुझो अकबर पो वञे मुंहिंजो असगर पीरा जे तुझा बच्चा नाने मुस्तफा जे मथा कुर्बान थी आया त मां हसन जा बच्चा भी नाने मुस्तफा जे दीन तां कुर्बान थी अचन इमाम हुसैन आली मकाम वसियत पढ़ी पाण पंहिंजो कंधो मुबारक हेठि कयूं पाण फरमायो अदा हसन जी तस्वीर सामने आ वञी ज़ादा हसन जी संदूक खणी आया ॾिसूं संजी दस्तार मुबारक साईं जी तलवार मुबारक साईं जी पार कढंदा विया ज़ियारत कंदा विया पाण फरमायो अदा हसन तुंहिंजी वसियत क़बूल आहे उहा दस्तार हसन मुजतबा जी पंहिंजे भाटे कासिम 14 सालनि जे जवान खे पारायूं था संजो जुबो मुबारक पारायूं था पाण करबला जे मैदान में सिंगारे संवारे पाण घोड़े मुबारक मोकिलन था अल्लाह अकबर प्या भी करबला में हसीन होया रब जो कसम आ जॾहिं हज़रत कासिम करबला जे मैदान में आयो यज़ीदी प्या चवण चंड त आसमान ते चमकंदो आ पर करबला जे मैदान में चंड रही सही ॻाल्हि आहे
ये हुजूर जा बचड़ा शानदार एडे इज्जत मकाम वारा संजे चेहरे में एडो जमाल कमाल आए इब्ने ज़ियाद जे सिपाही जने हजरत कासिम जे चेहरे ते नजर पई तके अॻिते वधण जे लाइ तैयार कोने को उन वक्त में इब्ने ज़ियाद जो वॾे वॾो बहादुर अर्दक नाले पहलवान जेको हिकिड़े टाइम 500 माण्हुनि जो मुक़ाबलो कंदो इब्ने ज़ियाद चयो अर्दक जो 1000 दिरहम इनाम ॾींदोमांइ वञ हिन बहादुर सां लड़ी आ इनके जिस्म के ज़मीन ते केरिया अर्दक खिली चवण लॻो साईं मां हेॾो वॾो बहादुर हिन नंढड़े ॿार जे मुक़ाबले में था मोकिलियो इहा त मुंहिंजी तौहीन आहे इन जे लाइ मुंहिंजो पुटु ई काफ़ी आहे वो मैदान में अर्ज़क 4-5 जवान पुट वठी आयो त यज़ीद का इनाम मिलंदा पाण पंहिंजे वॾे पुट खे मोकिलिन था त सिंगारे संवारे अल्लाह अकबर अर्ज़क जो पुट आयो पहुचंदे हज़रत कासिम जी पीरी तलवार में जहन्नम में कावड़ में आयो ॿियो पुट मोकिले जहन्नम मोकिले टियों आयो जहन्नम में पहुची वियो चौथों आयो जहन्नम में पहुची वियो 4 पुट हेॾे बहादुर जा जहन्नम में रसी थी विया तड़पंदे ठहे अर्ज़क देरी न कई सारी थी तलवार खणी पाण घोड़े ते निकिरी अल्लाह अकबर ही नंढो जवान मां हेॾे बहादुर सां मुक़ाबले में आयो आ जॾहिं साम्हूं आयो हज़रत कासिम फरमायो अर्ज़क थुका तुंहिंजे हिन बहादुरीअ जे मथां हेॾो नालो अथई तोखे त घोड़े जो टंग ॿधण बि को नथो अचे हंध गैरत अची वई उन घोड़े जो टंग निहारियो हज़रत कासिम अहिड़ी तलवार लॻाई हेॾो बहादुर अर्ज़ की जहन्नम जेको अचे जहन्नम में जेको अचे जहन्नम में पहुचंदो इब्ने ज़ियाद ऐलान कयो हाणे जंग जो कानून ख़त्म मैं ओ कासिमदा अजु वाक़िया पढ़दा जंहिं करबल में दिड़ी लाई जंहिंजी लाश अनोखे रंग दी जंहिं खी में आण पुॼाई मां बचड़े दी चुमण लगी तस्वीर नजर न आई मेरा वीर किथे मां पुछण लगी गडड़ी खोल दिखा अल्लाह 500 हेड़ा यजीदी काहे जा 500 जना हेड़ा 500 अॻियां 500 पुठियां जे हिकिड़ो वेंदो त हिकिड़ो यजीदी न रहंदो अल्लाह हज़रत कासिम कंहिंजो भाउ जहन्नम में मोकिलियो कंहिंजो पुटु मोकिलियो कंहिंजो भाइटो जहन्नम मोकिलियो उहे यजीदी छा थी पिया इन 14 सालनि जे जवान जे मथां हेॾा 2000 खां वधीक लश्कर कायो पियो हज़रत कासिम बार के जिस्म के ज़ख़्मी करे ज़ालिम घोड़े तां हेठि अची थियो उन ज़ालिमनि साईं जा हथ मुबारक कटण शुरू कया आङिरियूं मुबारक कटण शुरू कयूं साईं जा कन मुबारक कटिया जिस्म जा उज़वा कटण अल्लाह हज़रत इमाम हुसैन आली मकाम ते ख़बर पहुती त मुंहिंजो भाइटो कासिम शहीद थियो पाण जल्दी जल्दी करबला जे मैदान में आया हज़रत कासिम जो जिस्म मुबारक लभे न पियो अल्लाह अकबर नज़र कयूं के बूटीअ मां यासीन जो आवाज़ पियो बूटी सुभान अल्लाह किथां रहमान जो आवाज़ पे आयो उहा बूटी खयूं जिस्म खान जहिड़ो कोड़ो सोने हुसैन पंहिंजी चादर मुबारक विछाई ओ सकरन वारो अवां भी बचड़न वारा आयो
अल्लाह अकबर दे इमाम हुसैन पाजी चादर विछाई सुने घोट कासिम जो बूटियों गद करन अल्लाह पाजी चादर मुबारक ने बदी पाजे कुल्ले मुबारक ते रखन था हजरत कासिम घोट जी अम्मा बार बार हुसैन जी खीने में अचे सकीना दे खबर तुझो बाबो हुसैन मोटी आया मुझो बच्चो कासिम आयो आ थोड़ी देर गुजरी सकीना ड्रोड़ंदी आई चाची बाबो हुसैन मोटी आयो आ बाबो तुझो आयो मुझो कासिम आयो आ जाना अम्मा मुंह न ॾिठो बस बाबो हिकड़ी गंढड़ी खड़ी आयो आ यो ॾिठो मैं ओ कासिम दा वाक़िया पढ़दा जंहिं करबल में दिड़ी लाई अड़जंदी लाश अनोखे रंग दी जंहिं खी में आन पुजाई मां बचड़े दी चुमन लगी तस्वीर नजर न आई मां बचड़े दी पुछण लगी मेरा वीर किथे गंढड़ी खोल दिखा हुसैन मुझो कासिम आयो आ सुने हुसैन गंढड़ी ॾे इशारो कयो मोटी आयो अल्लाह उन अम्मा दे जिगर के सलाम आए दाहुन कुकुन जेते मुझा अल्लाह मुझे हिन कासिम जी कुर्बानी कबूल मुझे हबीब जा गुलामो अवा शहादत बार बार बुधिया एड़ा जुल्म ज़ालिमन कया अड़न सेड़न जेड़ो अकबर अल्लाह जी राह में कुर्बान थी वियो जुम्मे जो ॾींहुं ॾही मुहर्रम आए शाम जो टाइम हजरत इमाम हुसैन आली मकाम पाण तैयार थी करबला जे मैदान में आई कसम खुदा दी पूर्णा करबल विच अंधेरा सुबह कनू शाम ताई लुटिया बाग नबी दा सारा न अकबरिया न असगरिया न रियाबास प्यारा मैं सतत हुसैन दे कदमा तू जह करबल नारा अल्लाह हुसैन अकबर जड़ा जवान कुर्बान कया सोने असगर जड़ा शर्मीन जा बच्चा कुर्बान कया हुसैन पाजी जान दी परवाह न कई पाण भी तैयार थी करबला जे मैदान जिक्र कयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह इमाम हुसैन आली मकाम पांजी जान की परवाह न कई पान तैयार थी नाने दीन जे मथा कुर्बान कर करबला जे मैदान पढ़ी दिसो सोने हुसैन जी सीरत रब जो कसम आलम सेठ ते वेठान जे सोनो हुसैन जुल जुल ते सार थी करबला जे मैदान में आयो अल्लाह अकबर इमाम हुसैन आली मकाम इन 82,000 लश्कर के इए पे ड्रोड़ा जो ये शीह बकरन के सुभान अल्लाह जेको अचे करे फुरात करे मुंजा मेमना ते ये यजीद जा लश्कर ड्रोड़ाए जहन्नम में पहुंचाए इब्ने ज़ियाद चयो ही हैदर जो बचड़ो आ इए जेकरे हिकड़ो वींदो त हिकड़ो न बचो चओ सुभान सही गाल पो जंग जो कानून खत्म हाने गर्जी सोने हुसैन जे मथा हमलो कयो वाह हुसैन आली मकाम पर इब्ने ज़ियाद
कि 82,000 लश्कर छाण हुसैन जे मुक़ाबले में 82 लख वठी छो त असां ख़ौफ़ कंदा आहियूं खंजर खां टिजंदो न हुसैन लका लश्कर खां अरे वञी ख़बर पुछी ॾिस ख़ैबर खां ओ जिते बाबे अलीअ खयो बार हुजे हो जंहिंजो नानो नबी जंग जो कानून ख़त्म थी वियो हिकु न ॿ न सोने हुसैन जे मुक़ाबले में 22,000 लश्कर हेॾा अकेलो हुसैन हेॾा 22,000 लश्कर हुसैन जे जोधारियूं अल्लाह पर को बि डिॼे नथो वाह हुसैन तुंहिंजी बहादुरीअ खे सलाम अबाड़े बहादुर ते वाह वाह कजे जा हाय हाय कजे मेरी कसम थी अल्लाह जो फैसलो तू करे वाह वाह कजे जा हाय हाय वाह वाह कजे न तो सुभान अल्लाह अरे तो के केड़ी खर करबला में तो के केड़ी खबर करबला में थियण कुर्बान अज केरो आहे जंहिंजो नानो नबिया मोहम्मद जंहिंजो बाबो खुदा जो शेरो आहे इमाम हुसैन आली मकाम अकेला 82,000 लश्कर उहे ज़ालिम कठे सोने हुसैन जे मथां हमलो था कनि कॾहिं तीर आयो कॾहिं भालो आयो कॾहिं बर्शी आई उन ज़ालिम इमाम हुसैन आली मकाम जे जिस्म जे मथां तीरनि जा मींहं वसाया बशीरी कैफ़ियत हुसैन आली मकाम खे हिकु अहिड़ो नेज़ो लॻो पाण जो जिस्म मुबारक ज़मीन ते आई अल्लाह अकबर पाण ज़मीन ते आया शिमर पलीद सीने ते चढ़ी वेठो हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह फरमायो शिमर अॼु जुमे जो ॾींहुं आहे एतिरी मोहलत ॾे मां हुसैन हिकिड़ो सजदो सोने हुसैन आली मकाम इजाज़त ज़ालिम ॾिनी सोने हुसैन निमाज़ नीति ओ सकरन जा मुसलमान अल्लाह जो वास्तो दिल ते हथ रख इते अहिड़े मैदान में भी हुसैन निमाज़ न छॾी आहे अॼु शहीद बाबा जी दरगाह में इहो इरादो करे त इंशाअल्लाह मां हुसैनी थी नज़र मां भी निमाज़ न छॾी हुसैन आली मकाम पाण सजदे माता अचण शिमर पलीत अहिड़ो खंजर लॻायो सोने हुसैन जो सिर मुबारक धड़कंदा सोने हुसैन जी शहादती उहे यज़ीदी ज़ालिम को साईं जी दस्तार मुबारक खणी को ज़रिया लाहे वियो को साईं जी मुंडी मुबारक खणी वियो को साईं जी जुती मुबारक खणी वियो को तलवार खणी वियो को साईं जो घोड़ो मुबारक काए वियो अल्लाह अकबर सकरन जा मुसलमान उहे ज़ालिम खा के करबला पढ़ी ॾिसो उहे ज़ालिम ईअं छिता थी पिया उन्हनि ज़ालिम सोने हुसैन जे जिस्म जी त बेहुरमती कई महूब जे बचड़नि जे उन खीमन में काए पिया कन ज़ालिम तंबुल के बायूं ॾिनियूं के अहल बैत जा गह खणी विया के कपड़ा खणी विया संजी बेहुरमतियूं कनि था अल्लाह अकबर उन्हनि जे हथनि में हथ करी पेरनि में डंडा घोड़ियूं अल्लाह जा घोड़नि जा पलाण लाहे विया उठनि जूं ज़ीनतूं लाहे विया एतिरा ज़ुल्म कयूं जो 70 सालनि जी सकीना साईं जे चननि वारकनि में नंढियूं वालियूं उहे ज़ालिम छिके पटनि अल्लाह अम्मा ज़ैनब बखारड़ निकरी वई ओ ज़ालिमो मां तव्हां खे हथनि सां लाहे थी ॾियां 3 ॾियारनि जी उञारियां बाबो शहीद थी वियो भार कुर्बान थी विया सतायल मां तव्हां खे हथनि सां लाहे ॾियां मगर उहे ज़ालिम शामी हराम के हया न आयो उन सकीना साईं जे कननि मां रत हले थी ज़ालिम छिके वालियूं अल्लाह अकबर इमाम ज़ैनुल आबिदीन बीमार आहे केतिरनि ॾींहंनि खां बिस्तरे ते आहे साईं जे ज़ालिम हथ
हथन में हथ करियूं पेरन में डंडा बेड़ियूं तो मुबारक पाइन था जॾहिं काफ़िलो कूफे जे तरफ़ रवानो थियो आर्याणिन के त बग़ैर प्लान जे उठन ते विहारियूं इमाम ज़ैनुल आबिदीन बीमार हलंदे किरी थो पए वरी ज़ालिम लकुण था अम्मा साज़ान का दा निकरी वई ओ ज़ालिमो बीमारा मुझे बा हुसैन जी अकेली निशानिया मुखे कैदी ताया पंध वठी हलो मुझे इन सजाद के उठड़े ते सुवार ज़ालिमन में हया न आयो इहो कूफे में 3 ॾींहं काफ़िलो तरसियो कूफिन ख़ुशियूं मल्हायूं इब्न ज़ियाद ऐलान कयो त मुंहिंजी फतह आहे हाणे इहो काफ़िलो शाम जे तरफ़ मुंहिंजे हबीब जा ग़ुलाम इहो रवानो थियो आहे दमश्क में यज़ीद जी दरबार जे लाइ ही मुंहिंजा सोना हथें ख़ाली न हुया ताक़त ऐं पावर हुया साईं क़िबला नूर मोहम्मद शाह बादशाह सैयदा तुंहिंजे आल नाने ॾाॾे जो ज़िक्र पिया कया एॾे पावर वारा हुया जॾहिं काफ़िलो हलंदो रहियो अॻियां यज़ीदियनि पुठियां शहीदनि जा सिर मुबारक नेज़े थियनि पुठियां आरियाणियूं हलंदे के ओछड़े खां गुज़र थियो हिकिड़ी अम्मा कुरारी 7 न्याणियूं वठी दाऊं कंदी आई ओ काफ़िले वारो रुको तरसो मुसाफ़िर आयो मुंहिंजी हिकिड़ो अर्ज़ु ॿुधंदा वञो जी कुरारी तमामु को डॉक्टर जा हकीम आहे मुंहिंजो पुटु घर में बीमार आख़िरी सकरात जी सख्ती आहे तमामु को डॉक्टर हुजे हकीम हुजे मुझे बच्चे जो हली इलाज यज़ीद जो कुरारी असा में को भी डॉक्टर हकीम कोने को अल्लाह अकबर इमाम ज़ैनुल आबिदीन जे हथन में हथ करियूं पाण निमाणा नेण खणी उन अम्मा दे निहारे फरमाइन था अम्मा हिकिड़ो हकीम मौजूद सुभान अल्लाह जे इजाजत मिले तमाम बीमार जो इलाज कया कुरारी उन यज़ीद जे पेरन ते पोती रखियूं मेहरबानी कयो हकीम के इजाजत ॾियो मन मुझे बच्ची जी जान बची पवे कुरारी मोकल न मिलंदी माल खणिया दौलत खणिया कुरारी डोड़ंदी वई पंहिंजे 7 न्याणियुनि जा गहला थई सोन खणी गडड़ीअ में यज़ीद जे हवाले कई जल्दी कयो हकीम के इजाजत मिले अल्लाह अकबर को भी ज़ालिम हथ करियूं नथा खोलन डंडा बेड़ियूं नथा हटान साईं आराम सां बीमारा तकलीफ़ हूंदे पाण उन कुरारी जे दरवाज़े ते पहुता सचरन जा मुसलमान उहे 7 न्याणियूं रोवंदियूं आयूं अम्मा असांजो सोन वयो असांजो माल वयो असांजो भाउ बि वफ़ात करी अल्लाह कुरारी का दान निकरी वई ओ हकीम माल जो बखेरा बच्चो भी अल्लाह के प्यारो थियो ताके तकलीफ न तवाके इजाजत मोटी हलो इस्लाई साहब सोने हुसैन आली मकाम जे बचड़े जवाब नो कुरारी जे मथे ते हथ रखी सजाद पर में मारो न ये आम हकीम कोने को हे त मोलन जा भी इलाज कंदो सुभान अल्लाह 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 अज तोखे मुबारका आल बैत जी मोहब्बत में आयो आ उन जो तकलीफ बुधी सिकत आए मोहब्बत जो इज़हार करे तुझे अखिन में लुढ़क अची विया वनी जी जलमा जे कदमन के चुम्मी दी जा अम्मा तो मुके हिलाल जी थन प्यारी आ जो अज हुजूर जे बचड़न जो जिक्र बुधी दिल ठरी
हिलाली जी दिल ठरंदी हुजूर जे आल सां मोहब्बत हरामी मुनाफिक न कंदो कुराड़ी के पाण आत ॾींदे पाण मारो न ही हकीम रुगो बीमारनि जा न ही त मोलनि जा बि इलाज कंदो अल्लाह साईं आया उन मोल जे मथां बि पाण फरमाइनि था कुम बि इज़्निल्लाह सुभान अल्लाह यज़ीदी खिलन पिया अरे पंहिंजा 72 करबला में कुठा पिया अथसि उहे ज़िंदा न कई वरी हिन खे ज़िंदा करे रखियो इमाम ज़ैनुल आबिदीन मुखे हथियूं खणी फरमाइनि था असां पंहिंजी रब जी रज़ा ते राज़ी सुभान अल्लाह जे चाहियूं त उन्हनि खे बि ज़िंदा कयूं था छा तव्हां क़ुर न पढ़ियो आहे त मूसा अलैहिस्सलाम जे वक़्त में अल्लाह पर मोल खे ठॻीअ जो गोश्त लॻो त मोल ज़िंदा थी पियो छा ज़ैनुल आबिदीन हुजूर जे बचड़े जा हथ लॻंदा मोल सुभान अल्लाह अल्लाह वो उथी वेही रहियो साईं जे हथ ते बैयत मोल कई अल्लाह अकबर संदन कदमनि ते किरी साईं जी दस्त बोज़ी कई अल्लाह अकबर साईं जा शुक्रिया अदा कंदो रहियो अम्मा कुराड़ी साईं जा कदम बोसी कई ही काफ़िलो हलंदो कहीं काफ़िलो यज़ीद जी दरबार में पहुतो दमश्क के अंदर काफ़िलो ॿाहिरि वेठो आहे सिपाही बीठा आहिनि पहरेदार हिकिड़ो सिपाही देखे ते पियो यार मूं पंहिंजे वॾड़नि खे ॿुधो आहे त जेके कैदी हूंदा कैदी ऐं मुसाफ़िर हूंदा आहिनि उन्हनि जी दुआ रब क़बूल उन्हनि जी रब दुआ क़बूल कंदो आहे मुंहिंजी दिलि थी चवे हिन कैदनि खां दुआ घुरायां मुंहिंजो मसइलो हल पर शामिल बीठा कंहिंखे चवां अल्लाह अकबर अम्मा ज़ैनब साईं जे कननि ते आवाज़ पहुतो सज्जाद जी अम्मा इहो सिपाही बार बार चवे पियो त मुंहिंजी तकलीफ़ दूर थिए को दुआ घुरे हिन खे वञी चओ वञी पंहिंजे पुट बीमार खे वठी आ खणी आयो त अखियुनि खां नाबी हथन का माजूर पेरन का माजूर हुयो अल्लाह पर अम्मा ज़ैनब साण ये दरूद पढ़ी जो हथ घुमायो तो जेको अखिन का नाबीनो ॾिसण सुभान अल्लाह अम्मा फरमायो बीमार उथी हल वो उथी बीही रहियो अल्लाह अकबर हथन जा दुरुस्त थी विया के हथन जा हथ खाली न हुया वींदे वींदे भी मुंहिंजा मिठा लखन के रंग लाई सुभान अल्लाह आओ न चओ सुभान उन अहल बैत जे जिक्र में आयो आहियां अल्लाह अकबर ही काफ़िलो जने मदीने पाक रवानो थियो टाइम थोरो आ करबला जो जिक्र वडो आ इन जूं तकलीफ़ुनि जे लाइ मुंहिंजा मिठा सॼी ज़िंदगी बयान कजे फटण कोन हिकु न ॿ न 2400 मैल अम्मा ज़ैनब सुगरा साण नाम सज्जाद तकलीफ़ूं काटे मदीने पहुता मुंहिंजे हथ कंड जा मुसलमानो जने इमाम हुसैन आली मकाम जो ही लुटल काफ़िलो मदीने पाक पहुतो अम्मा ज़ैनब साण पैगाम मोकिलियो नौमान बिन बशीर जी साण जल्दी मदीने वारनि खे ॿुधायो आहे त हुसैन जो काफ़िलो अवां तारीख़ मदीना पढ़ी ॾिसो त मदीने में 3 दफ़ा अहिड़ो वक़्तु आयो जंहिंमें क़यामत सौरा जो मंज़र हुयो हिकिड़ो उन वक़्त में जॾहिं सोणे हबीब जो ज़ाहिरी विसाल मुबारक ॿियो उन टाइम जॾहिं हज़रत इमाम हुसैन आली मकाम मदीने खे छॾियो पे त मदीने जे गलनि में औरतूं ॿार मुज़ूर जा साहबी रोज़ा पे वञा सोड़ा तू मदीनो न छड़ जॾहिं सोने हुसैन जो काफ़िलो वरी मदीने मोटी आयो जॾहिं इमाम हुसैन आली मकाम जे सिर मुबारक ते नज़र पई त करबला मदीने जे अंदर क़यामत सुगरा जहिड़ो मंज़र थियो मदीने जो औरतूं बुढ़ड़ा ॿार मदीने जे गलनि में रोंदा अल्लाह इमाम हुसैन आली मकाम जी भेण जेका तकलीफ़ुनि सतायल इमाम ज़ैनुल आबिदीन पंहिंजे घर मुबारक हवेलीअ में न आया सिधो रसूलुल्लाह जे
हजरत ज़ैनुल आबिदीन हुजूर जे रोज़े क़ब्र मुबारक के भाकुर पाए जो थो नाना अज तुझो दुखाय जो सतायल बचड़ो ज़ैनुल आबिदीन आयो आ पूरी करबला जो वाक़ियो हुजूर के ॿुधाईंदो रहियो रोवंदो रहियो अल्लाह पर गुंबज़े ख़िज़ाम तरुण जा आवाज़ पे आया पूरे मदीने जे अंदर क़यामत सुग़रा नाना मुझे भा 6 महीने जे असगर के पानी न पियाऊं मुझे बाप बरड़न सालन जे जवान के जालिम मृत्यु पे लिटायो मुझे बासुण बाबे हुसैन के जालिमन शहीद कयो अल्लाह पर पूरी तकलीफूं बुधाईंदो भी रहियो रोवंदो भी रहियो सकरन जा मुसलमानो तवा त ज़िक्र बदी शहादत बदी वरी पाजे कमकार सा लगी विंदा आयो पर इमाम ज़ैनुल आबिदीन करबला का बाद में 34 साल मदीने अल्लाह पाजी जिंदगी में इमाम ज़ैनुल आबिदीन कदे शरबत न पी थधो पानी न पीतो अल्लाह पर मानू थधो पानी ॾींदा अखियुनि में लुणका थी वेंदा मोटाईंदा पाण फरमाइनि था थधो पानी ॾिसी मूंखे पंहिंजे भासगर जी उन यादि अची अल्लाह भाई अब्दुल गफूर स्टेट ते वेहण वारो इमाम ज़ैनुल आबिदीन 34 सालन जे अंदर कॾहिं कंहिंजी शादीअ में शरीक न गुलाम ईंदा दावत ॾींदा साईं फरमाईंदो अवां जा घोट ॾिसी मूंखे पंहिंजो भाउ अकबर जी जवानी यादि अची अल्लाह पाण जड़े मदीने जी बाज़ार मां गुज़रंदा त मदीने जा कासाई उन गोश्त जे मथां कपड़ो ॾींदा जल्दी ढको जो सुहिणो सजाद अची वियो अल्लाह पाण गोश्त जे नज़र पवंदी त कदम रुकिजी वेंदा दान निकिरी वेंदी इमाम सजाद ज़िंदगीअ में कॾहिं जानवर खे ज़िबह न ओ मुसलमानो जन करबला अखियुनि सां ॾिठी पूरी ज़िंदगी इमाम ज़ैनुल आबिदीन रोंदे गया वाह सैयदो ताजे सब्र के सलाम आए इमाम ज़ैनुल आबिदीन वटि हिकिड़ो शख्स मेहमान थी आयो पाण जी ख़िदमत कयो भला बिस्तरा ॾिनो अल्लाह पर हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन घर में दाख़िल थियो अहिड़ी दाह निकिरी वई जो पुफी सां न टोड़ंदी आई सज्जाद अॼु तुंहिंजी उहा पैदा हुई जेका अकबर जी शहादत जे टाइम रुनो अम्मा असां वटि जेको महिमान थी आयो आहे आम कोन्हे मुंहिंजे भाउ अकबर जो शइ कातिल आहे अम्मा सां फरमायो आस्ते ॻाल्हाए मता महिमान खे ख़बर पवे हलियो वञे अल्लाह पर सज्जाद इन जी ख़िदमत तूं कजांइ इन जो ताम मानी मस हथनि सां तयारु अल्लाह पर मेहमान हिकु न ॿ न 20 ॾींहं मेहमान थी रहियो सोनो सज्जाद उन खां खिली ख़िदमत जने एक ही मुंह मिलाए पियो अल्लाह पर तोखे तकेर थोड़ो तुमको ॾींदो आ तकलीफ़ ॾींदो आ मान जे लाइ तयार थी वेंदो आ वाह सैयद तांजे सब्र के सलाम आ इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो पुफी अॼु महिमान मुंह मिलाए पियो इनखे चओ तरस पुछी अचीस ओ असांजा महिमान तुंहिंजूं न्याणियूं घणियूं सज्जाद आयो मेहमान खां पुछे साईं तव्हांजूं न्याणियूं घणियूं आहिनि पुट मुंहिंजूं 3 न्याणियूं आहिनि अम्मा ज़ैनब साण 3 नवां जोड़ा कपिड़नि जा मोकिलिया इन मेहमान खे ॾे पंहिंजे न्याणियुनि खे असांजे तरफ़ां तोहफ़ा सुभान अल्लाह
जॾहिं मोकिलायो हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन उन महिमान खे पंहिंजे घोड़े ते सवार करे पाण अॻियां हलंदा रहिया। महिमान सवार आहे 7 मील। इमाम ज़ैनुल आबिदीन महिमान खे उन जी ख़िदमत कंदो आयो, इस्तक़बाल कंदो आयो। 7 मीलनि खां पोइ पाण फरमायो असांजो महिमान हुए ही घोड़ो बि तोखे तोहफ़े में आयो का। वो घोड़े तां लथो साईं जे कदमनि ते किरी पियो। साईं तो मूंखे शायदि न सुञातो आहे, जे सुञाणी हा त एॾा कर्म न करी हा। पाण रोई फरमायो पलीत मां तोखे पहिरें ॾींहुं सुञातो, तूं उहो ज़ालिम आहे जे मुंहिंजे भाउ अकबर खे शहीद कयो। असां तव्हां वटि आयासीं, अवां यज़ीदन पंहिंजी जफ़ा ॾेखारी, असां सैयदन पंहिंजी वफ़ा। हिया मुंहिंजी ज़बान ही मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम। हिया मुंहिंजी ज़बान ही मुंहिंजो कलम आ इमाम हसन के इमाम हसन के ज़र मिलियो जंहिंजो नूरी जिस्म रेशम का नरम। ये मुंहिंजी ज़बान ही मुंहिंजो कलम हर हुर हुसैन के हार विधा, हर हुर हुसैन के हार विधा। वही पल 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 जी पाके रम। हिया मुंहिंजी ज़बान ही मुंहिंजो कलम। हिया मुंहिंजी ज़बान ही मुंहिंजो कलम। हिया मुंहिंजी ज़बान ही मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम। हिया मुंहिंजी ज़बान ही मुंहिंजो कलम जेको नीमक खाई नेठ विड़ियो, जेको नीमक खाई नेठ विड़ियो। शायदि बेहया बेशरम। हिया मुंहिंजी ज़बान ही मुंहिंजो कलम। अल्लाह फरमाए वला तक़ूलू लिमन युक़्तल फी सबीलिल्लाह अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। ख़बरदार जेके मां अल्लाह जी राह में क़ुर्बान थी विया उन्हनि खे मोल न चयो, बल अहया ज़िंदा आहिनि पर अव्हां खे शऊर ई कोन्हे। शहीद जिंदा आहिनि। जगत अल्लाह फरमा वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू जेके मां अल्लाह जी राह में क़ुर्बान थी विया उन्हनि खे ज़बान सां त मोल न चयो, उन्हनि खे दिल में बि गुमान न कयो त शहीद थी विया आहिनि। इंद रब्बिहिम युरज़क़ून ई मां रब वटि खाईंदा आहिनि। सुभान अल्लाह। शहीद जिंदा आहिनि जंहिंजे लाइ क़ुरान चवे रब फरमाए जिंदा आहिनि। उन्हनि जे मुंहिंजा मिठा अज़ीज़ दोस्तो उन्हनि जे मथां दाऊं न कबियनि। असां त ख़ुशि आहियूं अल्लाह ताला हुसैन खे शहादत जो रुतबो ॾिनो। उहो हुसैन अॼु बि जन्नत जा ताम खाए पियो। अवां सकरन आशिक़नि जे लाइ दुआऊं घुरे दुआए त अल्लाह रब करीम फ़क़ीर जी टूटी फूटी हाज़िरी क़बूल फरमाए। जहिड़ो हाल पिरिया नाल मुंहिंजी तबियत बि सही न आहे, मूं अचण सां हिते दवा घुराए खाधी, बस सैयद बादशाह जी दुआ सां अल्लाह ताला मेहरबानी फरमाई। अल्लाह ताक़त ॾिनी। 4 ॻाल्हियूं अव्हां खे ज़िक्र जो ॿुधायूं। यकीनन सोणे इंसान जो ज़िक्र ॿुधी अव्हां जी दिलि ठरी। ओ फ़क़ीर जी अल्लाह हाज़िरी क़बूल फरमाए। आमीन व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह तव्हां सभिनी जो वेहण अचण क़बूल कयो। मुस्तफ़ा सलाम शमए बज़ में जो सुहानी घड़ी चमकाते बागा चाँद से दिल अफरो से साथ
मुस्तफा जाने रहमत पैदा शम्अ बज़ में हिदायत सय्यदा ज़ाहिरा तय्यबा ताहिरा यानी खातूने जन्नत पैदा सलाम मुस्तफा जाने जिसने हक करबला में अदा कर दिया अपने नाना का वादा वफा कर दिया घर का घर सब सुपर्द खुदा कर दिया उस हुसैन इब्ने हैदर तेरा खो सलाम मुस्तफा जाने गौसे आज़म इमाम मुत्तक़ा वन्नुका जलवाए शान कुदरत लाखों सलाम मुझसे खिदमत के कुदसी के हाराज़ा मुझसे खिदमत के कुदसी कहे हाराज़ा मुस्तफा जाने रहमत पैदा सलाम शम्अ बज़ में अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन मअदिनिल वजूद वल करम व आलिहि व बारिक व सल्लिम या सलाम اللهم إنا نسألك العفو والعافية المعافاة الدائمة في الدين والدنيا والآخرة يا رب العالمين मुझा मौला करीम ज़िक्र हुसैन जी महफिल के मुझा मौला पंहिंजी बारगाह में मक़बूल व मंज़ूर फरमा या अल्लाह ने जो सवाब महबूब मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब जो उम्मत के पेश करके कबूल फरमा या अल्लाह खुसूसन शुहदाए करबला इमाम अली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम की दरबार में पेश करके कबूल फरमा मुझा मौला करीम इमाम अली मक़ाम जी सदके असांजी हाज़िरी के पंहिंजी बारगाह में मक़बूल मंज़ूर फरमा या अल्लाह असांजा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा असांजी असांजे वालिदैन जी सारी उम्मत जी मग़फ़िरत फरमा बीमारनि खे शिफ़ा अता फरमा कर्ज़दारनि खे कर्ज़नि खां निजात अता फरमा या अल्लाह जेके बच्चा इमाम अली असगर साईं जे सदके उन्हनि खे बचड़नि जी नेमत सनवार या अल्लाह असांजी मुझा मौला करीम मुहब्बतूं या अल्लाह ऐं महबूब मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेके निस्बतूं मुझा मौला करीम ता क़यामत जारी सारी फरमा हसनैन करीम जो सायो असांजी मथां ता देर कायम दायम फरमा या अल्लाह सुने दस्तगीर जी गुलामी नसीब फरमा मुझा मौला करीम जेकी भी जमायत आई आहे सभिनी जे विख विख ते कदम कदम ते रहमत बरकत जो नुज़ूल फरमा सभिनी जूं दिल जूं मुरादूं पूरियूं अता फरमा या अल्लाह जी भलारो ॾींहुं आहे मुझा मौला करीम इमाम ज़ैनुल आबिदीन साईं सदके बीमारनि खे शिफ़ा अता फरमा या अल्लाह बीमारनि खे शिफ़ा अता फरमा मुझा मौला बीमारनि खे शिफ़ा अता फरमा या अल्लाह ख़ुसूसन असां फ़क़ीर फ़िदा हुसैन बीमारनि खे सेहत कामिल आजिल नसीब फरमा सभिनी महबूब जे ग़ुलामनि खे सुहिणे हुसैन जे ग़ुलामनि खे दस्तगीर जे ग़ुलामनि खे या अल्लाह सेहत तंदुरुस्ती वारी ज़िंदगी अता फरमा मुझा मौला करीम फ़लस्तीन जे मुसलमाननि जी मदद फरमा कश्मीर ईरान जे मुसलमाननि जी मदद फरमा या अल्लाह जिते जिते भी तुझे महबूब जा ग़ुलाम रहंदा सभिनी जी हिफ़ाज़त फरमा आलम इस्लाम जो ख़ैर फरमा या अल्लाह असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा असांजे मुल्क पाकिस्तान के अंदरूनी ऐं बैरूनी ख़तरनि खां महफ़ूज़ फरमा मुझा मौला करीम ख़ुसूसन हिन प्रोग्राम जो जे इंतज़ाम कयो आहे या अल्लाह भाऊ यासीन रिंद ऐं सेठ मोहम्मद रिंद ऐं या अल्लाह जिन बि उन्हनि सां ताउन कयो आहे या अल्लाह विख विख कदम कदम हिन प्रोग्राम लाइ जिन बि खयो आहे मुझा मौला करीम सभिनी जी इज़्ज़त शान मान में बरकत अता फरमा सभिनी जो दिल जो मुरादूं पूरियूं अता फरमा या अल्लाह असां सबूरनि खे 5 वक़्त नमाज़ पढ़णी मस्जिद मदरसा आबाद करने की तौफीक अता फरमा या अल्लाह असांजे बच्चन के बामल हाफिज़ कुरान आलिम दीन बना या अल्लाह तकलीफों मुश्किलातों मुसीबतों का पनाह अता फरमा
या इलाही रहम फरमा मुस्तफा जे वास्ते, या रसूल अल्लाह करम कर खुदा जे वास्ते, मुश्किलातु हल कर शहे मुश्किल कुशा जे वास्ते, करबला रद शहीद करबला जे वास्ते। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना